अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾाऊं आहियां संझा सैयद। ऐं मां आहियां काइनात शेख। हाणे रुख़ कंदासीं हेडलाइंस जो। पीपी पार्लियामेंटरियुनि जे पार्लियामानी बोर्ड उम्मीदवारनि जे नालनि खे हतमी शक्ल ॾेई छॾी। सेनेट चूंडुनि लाइ श्री रहमान ऐं सलीम मांडीवाला जा नाला फाइनल थी विया। टेक्नोक्रेट जी ख़ासि सीट ते डॉक्टर करीम ख्वाजा ऐं औरतुनि जी ख़ासि सीट ते पलविशा खान खे नामज़द करण जो फ़ैसिलो। जनरल सीट लाइ ॼाम महताब ॾहर ऐं ताज हैदर खे टिकट ॾिनी वेंदी। कोशिश हूंदी त हिन भेरे सेनेट चूंडुनि में पैसो न हले। सेनेट इलेक्शन विढ़ण जी ख़्वाहिश रखंदड़ अॻुवाणनि जी क़ाबिलियत ऐं पार्टी लाइ ख़िदमतुनि खे नज़र में रखियो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो PTI जे पार्लियामानी बोर्ड जे इजलास जी ख़िताब। सेनेट चूंडुनि जो शेड्यूल जारी थियण खां पोइ नामज़दगी फॉर्म वसूल करण जो सिलसिलो जारी। 65 खां वधीक उम्मीदवारनि फॉर्म वसूल करे वरिता। इलेक्शन कमीशन मूजिबि PTI, ANP, JUI समेत ॿियनि पार्टियुनि जे उम्मीदवारनि फॉर्म वसूल कया आहिनि। सिंध सरकार आदमशुमारी जे अबूरी नतीजनि तहत मकानी चूंडूं कराइण लाइ हिकु भेरो ॿीहर मुआज़रत करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराहीअ में जुड़ियल कमीशन जी मकानी चूंडुनि बाबति इजलास दौरान सिंध हुकूमत जो तर्जुमान मुर्तज़ा वहाब पेश। मुर्तज़ा वहाब तरफ़ां आदमशुमारी जी अबूरी रिपोर्ट तहत तकबंदियूं गैर कानूनी करार। दखण वजीरिस्तान जी मकीन चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जो हमलो। ISPR मूजिबि हमले में पाक फौज जा 4 जवान शहीद थी विया। शहीदनि में सिपाही इमरान अली, आतिफ जहांगीर, अनीसुर रहमान ऐं अज़ीज शामिल। जवाबी कार्रवाई में 4 दहशतगर्द बि मारिजी विया। इलाइक़े में क्लियरेंस लाइ ऑपरेशन जारी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां ॾखण वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि जे हमले जी मज़म्मत। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त नेशनल एक्शन प्लान जे समूरे नुक़्तनि ते अमल थिए हा। अॼु मुल्क दहशतगर्दनि खां पाक हुजे हा। सवाइ जीअं ॾखण वज़ीरिस्तान में बि ऑपरेशन करे दहशतगर्दनि जो ख़ात्मो कयो वञे। सामूंडी फौज जी मेज़बानी हेठि 7 घर मुल्की सामूंडी मश्क अमन तक़रीब। नेवल चीफ जो चवणु आहे त मश्क में शरीक सभिनी मुल्कनि जी आजियां कयूं था। पाक नेवी मेरी टाइम जी सिक्योरिटी लाइ क़दम खंया आहिनि। नेवल फोर्स जो अमन जो गॾियल पैगाम आहे। खिते में इस्तेकाम लाइ पाक नेवी हर वक़्तु तयारु आहे। सेहत खाते में साल 2019 दौरान 1300 वैक्सीनेटर्स जूं थियल भर्तियूं गैर कानूनी करार। सिंध हाई कोर्ट वैक्सीनेटर्स खां नए सर इंटरव्यू वठण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध सरकार खे 3 महीननि में वैक्सीनेटर्स जी ट्रेनिंग लाइ इंस्टीट्यूट बि क़ाइमु करण जो हुकुम। अॻूणे DG SIS असद दुरानी जे बैकग्राउंड जी ॼाण आहे। केस जो फ़ैसिलो बि लिखण वारो हुअसि, पर अफ़सोस आहे त अहिड़ा सबब आहिनि जेके ॿुधाए नथो सघां। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मोहसिन अख्तर कियानी असद दुरानी ख़िलाफ़ केस ॿुधण खां इनकार करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में भंज ड्राह हंगामो कंदड़ वकीलनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई लाइ 5 रुकनी लार्ज बेंच क़ाइमु। बार सेक्रेटरी लियाकत सुधो 4 वकील 7 ॾींहनि जी जुडिशनल रिमांड ते जेल हवाले। दादू जी मकामी अदालत में वजीराबाद पाड़े में गंदगी जे आज़ार ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी। CMO जी पेश न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। CMO खे शोकास नोटिस जारी। ईंदड़ ॿुधणी ते तलब। सकरन लक क़ौमी शाहराह ते दीनो शाह स्टॉप वटि कराची खां लाहौर वेंदड़ ट्रॉलर कल्टी। ट्रॉलर में लोड थियल 1 दर्जन खां वधीक इलेक्ट्रिक कारूं तबाह थी वयूं। इलेक्ट्रिक कारूं पहिरियों भेरो कोरिया खां पाकिस्तान घुरायूं वेयूं। ठरी मीरवा भरसा मेरान हाईवे ते मुसाफ़िर वेन ऐं रिक्शा में टक्कर। हिकु ॼणो फौत, 4 औरतूं ऐं 3 ॿार ज़ख़्मी। मटियारी लग रोड हादसे में नौजवान फौत थी वियो। पनियाखिल भरसा क़ौमी शाहराह ते ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। हिकु ॼणो फौत, 1 ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल।
हाला भरसा अंबनि जे बाग मां हिकु शख़्स जो हथ पेर बदल वण में टंगियल लाश हथायो, सुञाणप न थी सघी। ऐं थर में खुराक जी खोट ऐं बीमारियुनि बिघे वधीक 3 ॿार फौत, सिविल अस्पताल मिठी में हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग 20 थी वियो, हलंदड़ साल 7-8 ॿार फौत थी चुका।